अॻी तो स्कूल बंद हुआ, जंहिंखां पोइ अॼु पहिरें ॾींहं ते स्कूलनि में हाज़िरी घटि आहे। स्कूलनि जी इंतज़ामिया गेटनि ते थर्मल गन समेत मुलाज़िम बीहारे छॾिया आहिनि। आगाह कयूं पिया अव्हांखे त अॼु खां समूरा तालीमी इदारा सिंध समेत पूरे मुल्क में खुली रहिया आहिनि। प्राइमरी खां मिडिल ताईं स्कूल, इन खां अलावा यूनिवर्सिटीज़ बि अॼु खां खुली वयूं आहिनि। तालीमी सरगर्मियूं हिकु दफ़ो ॿीहर बहाल थी वयूं आहिनि। कोरोना वायरस जी इहा ॿी लहर ख़तरनाक साबित थी आहे ऐं इन दौरान हिन वक़्त बि केसिस साम्हूं अचनि पिया। ॿारनि जे वालिदैन खे हिदायत कई वई आहे त हू ॿारनि खे मास्क पाराए स्कूल मोकिलिनि। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, लाड़काणो, सखर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में स्कूल खुली विया आहिनि। ॿार बि पहुचनि पिया। हैदराबाद मां तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, ही कोरोना वायरस जी ॿी लहर मुसलसल तालीमी इदारा हिकु दफ़ो ॿीहर बंदि रहण खां पोइ अॼु खां खुलनि पिया। अॼु पहिरें ॾींहं ते हाज़िरी कीअं आहे? बिल्कुलु हमीर, हैदराबाद समेत सॼे मुल्क में कोरोना जी ॿी लहर खां पोइ जेके तइलीमी इदारा बंदि थिया हुआ उहे मरहलेवार खुलण जो सिलसिलो शुरू कयो वियो हो। पहिरीं इब्तिदाई तौर ते हायर सेकेंडरी ऐं कॉलेज जेके आहिनि उन्हनि खे खोलियो वियो हो। उनखां पोइ अॼु तइलीम खाते ऐं जेके वफ़ाक़ी सरकार आहे उन पारां ऐलान कयो वियो त प्राइमरी खां मिडिल ताईं जेके बंदि पियल स्कूल आहिनि उहे बि खोलिया वञनि। त उनखां पोइ अॼु इहे स्कूल खुलिया आहिनि। हैदराबाद जा चारई तइलका आहिनि। ॿाराड़ी वारो तइलको आहे, कासिमाबाद, लतीफ़ाबाद सिटी, उते जेके मजमूई तौर ते लॻभॻि 500 स्कूल ॿुधाया था वञनि त हिते आहिनि प्राइमरी खां मिडिल ताईं। उहे समूरा स्कूल खुलिया विया आहिनि। उन स्कूलनि में SOPs तहत जेका शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जी आमद आहे उहो सिलसिलो जारी आहे। अॼु छाकाणि त पहिरियों ॾींहुं लाॻीतो 2 महीना कोरोना वायरस सबबि स्कूल बंदि हुआ, त उनखां पोइ उनजी जेका हाज़िरी आहे शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जी उहा अॼु घटि आहे मामूल खां। छाकाणि त जेसिताईं जेके वालिदैन आहिनि उहे ख़ौफ़ में आहिनि, मुब्तला आहिनि। उहे ॾिसंदा जेकॾहिं SOPs ते अमल थी रहियो आहे स्कूलनि में त उनखां पोइ बाज़ाब्ता तौर पंहिंजे शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे रोज़ानो जे बुनियादनि ते स्कूल में मोकिलींदा। इन हवाले सां जेके स्कूल जी इंतिज़ामिया आहे उन पारां उते जेके उन्हनि जा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे थर्मल गन्स ॾिनियूं वियूं आहिनि। गॾोगॾु उन्हनि खे पाबंद बणायो वियो आहे त शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जेके स्कूल अची रहियूं आहिनि उन्हनि खे मास्क ज़रूरु जेको आहे उनजो इस्तेमालु थियणु घुरिजे। जंहिं बि शागिर्द ऐं शागिर्दियाणी वटि अगरि मास्क न आहे त उनखे स्कूल जी इंतिज़ामिया पारां फराहम कयो थो वञे। गॾोगॾु वालिदैन खे हिदायत कई आहे त पंहिंजे ॿारनि खे पाणी जी बोतल, मास्क जेको आहे उहो फराहम कनि त जीअं ॿार जेके आहिनि हिकु ॿिए जो मास्क इस्तेमालु न कनि, न ई पाणी जी बोतल इस्तेमालु कनि त जीअं कोरोना जी जेका पखेड़ आहे उनखे रोके सघिजे। अॼु हैदराबाद में जेके स्कूल खुलिया आहिनि उते जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि खे सोशल डिस्टेंस सां विहारियो पियो वञे। अॼु पहिरियों ॾींहुं आहे, इन करे जेका हाज़िरी आहे उहा मामूल खां घटि आहे। जी हमी, महिरबानी अपडेट करण जे लाइ इम्तियाज़ खोसो। हैदराबाद, कराची, नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु खां स्कूल खुली रहिया आहिनि। लाड़काणो, सखर, खैरपुर, दादू ऐं ॿियनि इलाइक़नि में बि अॼु खां तालीमी इदारा खुलनि पिया। प्राइमरी, मिडिल स्कूल खां वठी कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ ताईं बि ही अॼु खां तालीमी इदारनि में तालीमी सरगर्मियूं बहाल थी वियूं आहिनि। पहिरियों ॾींहुं आहे, तंहिं करे कुझु स्कूल्स में इहा सूरत हाल नज़र अचे पई त हाज़िरी घटि आहे। घोटकी मां तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर माजिद संगड़ खां। माजिद, अॼु पहिरियों ॾींहुं आहे त यकीनी तौर ते हाज़िरी बि कुझु घटि ई हूंदी। तव्हांजे इलाइक़े में त अञा सी बि हले पियो, पर ॿारनि जे वालिदैन खे हिदायत कई वई आहे त पाबंदी सां ॿारनि खे मास्क समेत स्कूल मोकिलिनि। इन ते अमल दरामद थिए पियो? जी बिल्कुलु अमीर, अॼु कोरोना वायरस जी ॿी लहर खां पोइ बंदि पियल जेके प्राइमरी ऐं मिडिल स्कूल आहिनि उहे खुली चुका आहिनि। प्राइमरी तोड़े मिडिल स्कूलनि में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं SOPs ते अमल कंदे मास्क पाए ऐं सैनिटाइज़र गेट वे स्कूलनि पारां लॻाए विया आहिनि ऐं जेके शागिर्द ऐं शागिर्द आहिनि उहे मास्क पाए स्कूल पे पहुची चुका आहिनि। जॾहिं त सूरत हाल इहा आहे जेके सरकारी जेके स्कूल आहिनि उन्हनि में शागिर्द जेके आहिनि बग़ैर मास्क जे पाइण जे स्कूलनि में पहुता आहिनि। जॾहिं त स्कूलनि पारां के बि सैनिटाइज़र गेट वग़ैरह न आहिनि लॻाया पिया। सरकारी स्कूलनि जी सूरत हाल इहा आहे त उते जेके शागिर्द आहिनि उहे तमामु हाज़िरी बि घटि आहे ऐं उस्ताद बि जेके आहिनि उहे तमामु घटि पहुतल आहिनि। तक़रीबन कोरोना वायरस जी ॿी लहर खां पोइ स्कूल खुलिया आहिनि त तमामु घटि जेको आहे सरकारी जेके जंहिं ॻोठनि में स्कूल आहिनि, प्राइमरी मिडिल स्कूल आहिनि, उते जेके आहिनि घटि शागिर्द ऐं उस्ताद बि अमलो पहुतो आहे। जॾहिं त जेके असांजे शहरनि में जेके प्राइवेट स्कूल ॾिठा आहिनि उन्हनि में जेको आहे बाक़ाइदा तौर ते जेके आहिनि हाज़िरी जेको आहे यकीनी उनखे बढ़ाइण जी कोशिशि कई पई वञे। स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां तक़रीबन 2 ॾींहं अॻु में वालिदैन खे
जेके नोटिस पे जारी किया विया ऐं उनके मोबाइल फ़ोन ते मैसेजिस किया विया त फौरी तौर ते स्कूल खुलनि पिया त उन शागिर्दनि खे बाक़ाइदा तौर ते उनखे सैनिटाइज़र मास्क ऐं उन सभिनी खे स्कूलनि में पहुचाए वञे त सरकारी स्कूलनि जी सूरत हाल जेकी आहे उहा तमामु ख़राबु नज़र अचे पई। छो जो उते जेके सैनिटाइज़र गेट वे न लॻाया विया आहिनि, ॿारड़ा जेके आहिनि शागिर्दानियूं उहे बग़ैर मास्क जे पहुतल आहिनि। जी हमीर, अपडेट करण लाइ महिरबानी वा जी। मास्क वारी इन शर्त ते भी किथे जुज़वी तौर ते अमल थे पियो ऐं किथे अमल न पियो थिए। स्कूल इंतज़ामिया जेका ख़ासि करे जेके निजी स्कूल्स आहिनि उन्हनि जी इंतज़ामिया गेट्स ते न रुगो थर्मल गन्स पर माण्हू भी बीहारे छॾिया आहिनि पंहिंजी इंतज़ामिया तरफ़ां ऐं हिदायत कई पई वञे ॿारनि खे त उहो मास्क समेत ही स्कूल अचे। तालीम खाते तरफ़ां भी इहा हिदायत जारी कई वई आहे त ॿारनि खे शिफ्ट्स में घुरायो वञे, छो जो नंढनि ॿारनि में कोरोना वायरस के कंट्रोल करण इंतहाई ज़रूरी आहे। सखर मां अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर फारूक सुमरो खां। फारूक, आगाह कजो, हिकु दफ़ो ॿीहर कोरोना वायरस इन ॿी लहर खां पोइ अॼु खां तालीमी इदारा खुलनि पिया। मास्क वारो शर्त लाज़मी आहे त ॿारड़ा मास्क इस्तेमालु कनि, सैनिटाइज़र्स रखिया पिया वञनि स्कूलनि में। इन हवाले सां छा सूरत हाल ॾिसो पिया? जी अमीर, बिल्कुल ॿिए मरहले में प्राइमरी स्कूल ऐं यूनिवर्सिटीज़ खोलण जो ऐलान किया वियो, जंहिंखां पोइ अॼु 1 फरवरी ते उहे तालीमी इदारा भी खुली विया आहिनि। जॾहिं त पहिरें मरहले में जेके सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी स्कूल्स हुआ उहे खुलिया हुआ ऐं ॿिए मरहले में हींअर मुकमल तौर तालीमी इदारा खुली विया आहिनि ऐं ॿारनि जो जेको स्कूल आमदरफ़्त आहे उहो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जेका पहिरें ॾींहं ते हाज़िरी आहे ॿारनि जी उहा तमामु घटि नज़र अची रही आहे ऐं कुझु त ॿार दिलि सां स्कूल अची रहिया आहिनि, छो त वॾी तादाद वॾे अरसे खां केतिरनि ई महीननि खां स्कूल खां घर हू रहिया आहिनि, घर में बोर थिया आहिनि, तंहिं करे अहिड़ी ख़ुशी में अचनि था। त कुझु ॿारनि जो अहिड़ो तादाद बि आहे जेके अञा बि स्कूल अचण लाइ ख़ुशि न आहिनि ऐं हू उन्हनि जे चेहरनि ते वाज़े परेशानी ऐं वाज़े कावड़ जा जेके अंसर उहे नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त जेकॾहिं SOP जी ॻाल्हि कजे त SOP ते अक्सरियत जेके स्कूल आहिनि उहे अमल न पिया कनि। पहिरें मरहलो हुजे या हाणे वरी ॿियो मरहलो हुजे, इन्हनि मरहलनि में जेके बि स्कूल खुलिया आहिनि अक्सर स्कूल बिना मास्क बिना SOPs ते अमल करे रहिया आहिनि, जंहिंमें जो सोशल डिस्टेंसिंग वारो अंसर आहे या वरी मास्क पहिरण वारो आहे, सैनिटाइज़िंग वारो आहे, उन्हनि मां कंहिं न कंहिं हिकु SOP खे उहे नज़रअंदाज ज़रूरु कनि था पिया। बाक़ी जेको हुकूमत पारां शिफ्ट वाइज़ क्लास हलाइण जो हिदायतूं जारी कयूं तालीमी इदारनि खे, उन ते अमल कंदे उन्हनि पारां हिकु शेड्यूल जारी कयो आहे ॿारनि जे वालिदैन खे त हिन शेड्यूल तहत हिन क्लासनि जा ॿार हिन ॾींहं ते ईंदा, हिन शेड्यूल जा ॿार हिन टाइम ते न ईंदा। उहो शेड्यूल ते जारी कयो आहे, पर जेको अमल आहे उहो अमल नाहे थींदो। जेतोणीकि प्राइमरी जेके क्लासिस हुया पहिरें मरहले में उन्हनि ते पाबंदी हुई, उहे 1 फरवरी ते शुरू थियणा हुया, पर उन बावजूद भी उहे पहिरें प्राइमरी जा ॿार स्कूल वेंदे नज़र ईंदा रहिया हुआ ऐं उन ते को भी चेक एंड बैलेंस तालीमी इदारे वारनि जो न हुयो। तंहिं करे हींअर भी साॻी सूरत हाल आहे। SOPs खे नज़रअंदाज कंदड़ इदारनि ख़िलाफ़ तालीमी इदारा के भी सरगर्म या तालीमी अमलदार जेके हूंदा आहिनि, जेके लाॻापियल टीमूं हूंदियूं आहिनि, उहे सरगर्म नज़र न ईंदियूं आहिनि। ठीकु आहे फारूक सुमरो, अपडेट करण लाइ महिरबानी। जुज़वी तौर ते अमल थिए पियो हिन वक़्तु SOPs ते। मीरपुर ख़ासि मां तफ़सील मालूम कयो था वारिस ख़ासि खेली खां। वारिस, आगाह कजो, अॼु खां तालीमी इदारा खुलनि पिया, सरकारी तालीमी इदारनि में SOPs ते अमल न पियो थिए, प्राइवेट जेके स्कूल्स आहिनि उन्हनि में सूरत हाल कीअं पिया ॾिसो? हमीर, बिल्कुलु ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ासि ज़िले में ॿियनि शहरनि वांगुरु जेके कोरोना जी जेका ॿी लहर आई जंहिं सबबि बंदि थियल जेके स्कूल हुआ उहे अॼु खुली विया आहिनि, पर मीरपुर ख़ासि ज़िले में जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि ते जेको SOPs आहे उन ते जेको अमल आहे उहो न पियो कयो वञे ऐं जिन में जेका शागिर्द हाज़िरी आहे उहा 50% खां जेका घटि आहे ऐं होॾां जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि स्कूलनि में जेको SOPs ते जेको अमल आहे उहो कयो पियो वञे, उन्हनि में जेका हाज़िरी आहे उहा जेका आहे पिणु मामूल मूजिबि आहे। जी अमीर, अपडेट करण लाइ महिरबानी जी। आगाह कयो पिया तव्हांखे त 2 महीननि खां पोइ अॼु खां तालीमी इदारा ॿीहर खुली रहिया आहिनि। प्राइमरी सेकेंडरी कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़, मेडिकल कॉलेजिस, मेडिकल यूनिवर्सिटीज़ अॼु खां खुलनि पियूं। सरकारी सतह ते जेके स्कूल्स आहिनि उते तालीमी इदारनि में ॿार छो जो हेठि तबिके खां अचनि पिया, उते किथे किथे मास्क जो इस्तेमालु थिए पियो, किथे न पियो थिए। जॾहिं त जेके निजी इदारा आहिनि कराची, हैदराबाद, लाड़काणो, सखर समेत, उते ॿारनि खे हिदायत कई वई आहे उन्हनि जे वालिदैन खे त ॿारनि खे मास्क खां सवाइ